दोस्तो जॾहिं असां न हूंदासीं के रंगीन शाम में शहर जे मथां आज़ादीअ जो झंडो कुंवार जे रहिजी आवां खे फेड़ खाईंदड़ नज़र अचे त उन वक़्तु सितारनि में नज़र कजो, असां तव्हांखे मरकंदड़ नज़र ईंदासीं। मौजूदा ग़ुलामी वारे दौर जी शुरूआत खां वठी सिंध धरतीअ ते ज़ुल्म, जबर, ॾाढ ऐं ॾहकाव जी बाहि ॿरी रही आहे। हिन धरतीअ ते अमुन खे लताड़ियो वियो आहे, पर हिन रतुगाड़ी धरतीअ जी वारसी करण लाइ अरड़ा ऐं बहादुर जोधा बि पैदा थिया आहिनि। जन तहरीरनि, तक़रीरनि, शाइरी ऐं गीतनि वसीले वतन जी वारसी कई आहे। न रुगो धरती, सकाफ़त ऐं इंसानियत खे ज़िंदा रखण लाइ माण्हुनि खे मुतहिद ऐं बाशऊर कयो आहे, पर फ़रसूदा रवाजनि ऐं बुछड़ियुनि रस्मुनि ख़िलाफ़ मज़ामत बि कई आहे। अहिड़नि जोधनि में सरमद सिंधी जो नालो सभ खां अवल अचे थो, जंहिं सिंधी समाज जी तब्दीलीअ लाइ किरदारु अदा कयो। सरमद पंहिंजी शाइरी, गीतनि ऐं तहरीकुनि वसीले सिंधी समाज में शऊर ऐं जागृता पैदा कई। पंहिंजे ख़ूबसूरत ऐं ललकारींदड़ आवाज़ में सिंध जी सकाफ़त ऐं समाजी मसइलनि खे उजागर कयो। सरमद जी इनक़िलाबी सोच ऐं बेख़ौफ़ आवाज़ सिंध धरतीअ जो आवाज़ बणियो। अचो त हिन अज़ीम इंसान जी ज़िंदगी जे बेमिसाल ऐं लाज़वाल दास्तान ते हिकु नज़र विझूं, जंहिं इनक़िलाबी शाइरी ऐं गीत ॻाए धरतीअ सां नींहुं निभायो। सरमद जे आवाज़ में इनक़िलाब जो सॾु ऐं सिंधू जे पाणी जी गजगोड़ हुई। संदसि आवाज़ में मज़लूमनि जी पुकार हुई। ग़ुलामी जे ज़ंजीरनि में जकड़ियल, सूली ते लटकियल, घाणनि में पीड़ियल ऐं तेल कढ़ाई काढ़ियल हज़ारें दर्दनि जी दाह शामिल हुई। हुन सां गॾु संदसि आवाज़ में ज़ुल्म, ॾाढ ऐं ॾमर जा कहरी कोट ॾकाइण वारी यलगार बि हुई। संदसि मधुर आवाज़ जी नरमी ऐं मिठास हर उमिरि जे माण्हूअ खे उत्साहे थी उन्हनि में पंहिंजी सकाफ़त ऐं इंसानियत खे ज़िंदा रखणु, ॿोली ते फ़ख़्रु करणु ऐं धरतीअ लाइ लुछण जो हौसलो पैदा करे थी। इनक़िलाब जो इहो सॾु ऐं मज़लूमनि जी पुकार जेका सरमद जे गीतनि ऐं शाइरी में आहे, अॼु बि शऊरमंद माण्हुनि जे ज़हननि खे झंझोड़े थी ऐं संदसि आवाज़ जी जोति हर ज़ुल्म ऐं ॾाढ जी तारीकी खे ख़तमु करण लाइ जुस्तजू करे थी। खुदा ख़ैर करे सुहिणी मुंहिंजी सिंध जो धूर मिटींदे सदियूं गुज़रियूं पोइ बि लथा न पूर मारू अड़ा मजबूर मुंहिंजा साॻियड़ा मजबूर इंसान जी अज़मत खे वधाइण थो घुरामा हिकु वार वरी सूरी सजाइण थो घुरामा सजाइण थो घुरामा। जॾहिं जोधनि जे जिस्मनि ते ज़ुल्म जा फटका वसाया विया ऐं आमरीअत पंहिंजा हथ शहीदनि जे रत में रंगीन पे कंदी हुई, सिंधी शागिर्द हॉस्टलुनि ऐं यूनिवर्सिटियुनि में धारियनि ऐं वर्दी पातल धाड़ेलनि हथां सताया, मारिया ऐं हीसाया पए विया, सिंधियुनि जा जिस्म बंदि खोलियुनि में पजरंदा हुआ ऐं जॾहिं ज़िया शाही वन यूनिट ऐं मार्शल जहिड़ा ग़ैर इख़लाक़ी अमल अंजाम ॾियण में का बि देरि न कई, तॾहिं सरमद सुर ऐं संगीत जा हथियार खणी सिंधी क़ौम जी बंजर दिलनि ते सिंधियत जा ऐं सिंधी क़ौमियत जा सला उभारिया। हुन ॼण आकाश जहिड़नि कारनि बादलनि खे मात करे सिंध जे सड़ंदड़ खेतनि मथां उमीद जा वॾ फुड़ा वसाया। हुन अनोखी ॾात आंदी ऐं बग़ावत जा गीत ॻाए सिंध परस्तीअ खे ज़िंदा रखियो। शागिर्दो हारी मज़दूरो शागिर्दो हारी मज़दूरो साथ नो जोड़ियो लट बरदी रहे साथ
सरमद क़ौम परस्ती जे जज़्बे सां सरशार सिंध दोस्त वतन परस्त ऐं क़ौमी फ़नकार हो। हुन रवायत पसंदी खां हटी करे जदीद सिंधी क़ौमी गीतनि, इनकलाबी गीतनि ऐं अवामी शाइरी खे ॻाए सिंध अंदरि लाज़वाल शोहरत माणी। हुन पंहिंजे गीतनि ज़रिए सिंधी क़ौम जी मुहबत, इतिहाद ऐं जिदोजहद खे उजागर कयो। हुन ज़ुल्म, नाइंसाफ़ी, गुरबत ऐं ॿिनि समाजी तोड़े सियासी मसइलनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो। हुन जे गीतनि में क़ौमी जज़्बात, सक़ाफ़ती विरसो, समाजी मसइलनि जो इज़हार ऐं अहसासाती असर शामिल हुआ। संदसि ॻायल सादी शाइरी ऐं वणंदड़ मौसीक़ी माण्हुनि खे आसानी सां सम्झ में ईंदी हुई ऐं संदनि उमीद ऐं जिदोजहद जो ज़रियो बणी। सरमद सिंधी औरतुनि जे हक़नि जी हिमायत में हिन समाज जे बुछड़ियुनि रस्मुनि ख़िलाफ़ बि जंग लड़ी। हुन जा गीत उन्हनि रस्मुनि ऐं रवाजनि ख़िलाफ़ हुआ जेके औरतुनि जी आज़ादी ऐं हक़नि जा वेरी हुआ, जहिड़ोकि कारोकारी, नंढी उमिरि जी छोकिरियुनि जी पकनि पोड़नि सां शादी, ज़हनी, जिस्मानी ऐं जज़्बाती तशद्दुद, औरत खे तालीम खां महरूम रखणु, खेनि ख़ौफ़ ऐं अदम तहफ़ुज़ में मुब्तला करणु, संदन आज़ादी, तरक्की ऐं ख़ुदमुख़्तियारी खसणु जहिड़नि रस्मनि रवाजनि ख़िलाफ़ मज़ामत कई ऐं औरतुनि जे हक़नि जी अहमियत खे उजागर कयो। जय मुड़ुस चवा थी लग मरा बाबो सदे नखे न सदा पर पंजे पीर दिनो मुके पर पंजे भाव दिनो मुके। 1961 ईस्वी धारे ज़िले ख़ैरपुर जे हिक नंढड़े ॻोठ पिरालो में अब्दुर्रहमान मुग़ल नाले सां जनम वठंदड़ हिन सन्हड़े ऐं सांवरे नौजवान पंहिंजी समूरी हयाती सिंध जे इश्क में अर्पे छॾी। संदसि इश्क जे जुनून खे मान ॾींदे सिंध खेसि सरमद सिंधी जो लक़ब ॾिनो, खेसि सिंध जो बीजल ऐं सिंध जो विक्टर आरा सॾियो। सरमद जी ज़िंदगी हिकु अहिड़ो दास्तान आहे जेको धरतीअ जी चाहत, सक़ाफ़त ऐं क़ौम परस्ती जी अलामत बणिजी वियो। गीतनि ऐं शाइरी ज़रिए हुन सिंधी क़ौम खे मुहबत, इतिहाद ऐं जिदोजहद जो ॾसु ॾिनो। फैक्चुअल विलेज जी टीम खेसि सरमद सरापा सिंध सॾे थी, छाकाणि त संदसि शख़्सियत ऐं फ़न में सिंध जी मुकमल अकासी थिए थी। सरमद सिंधी जी यादि हमेशह दिलनि में ज़िंदा रहंदी ऐं संदसि आवाज़ ख़ुशबू जीअं हवाउनि में फैलियल रहंदो, तेसीं सरमद ज़िंदा रहंदो।